नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त 5 ॾींहं अॻु दादू रोड लॻ हज़ूरी पीर वटां फुर थियण ख़िलाफ़ आलमाणी बिरादरी जे तालिब हुसैन आलमाणी, हाजी ख़ान आलमाणी, मोहम्मद सचल आलमाणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज साफ़ियन आॾो दाहींदे चयो आहे त अब्दुल गफ़ूर आलमाणी खां 3 जवाबदारनि पारां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश दौरान मज़म्मत करण ते फोरू असलम माछी ऐं ॿियो जवाबदार मज़र माछी, टियों जवाबदार निसार माछी सरेआम मारकुट करे रोक रक़म मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। असां अहिड़ी वाक़े जो इतला मोरो थाणे ते पिण ॾिनी जंहिं NC दाख़िल कई है। जवाबदार बाअसर हुजण जे करे SSP मोरो कार्रवाई करण खां लेवाइण लॻो आहे। असांजी बार बार एहतजाज जे बावजूद मोरो पुलिस जी माठ ते अफ़सोस है। असांजे एहतजाज जो IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फेरोज़ नोटिस वठी ऐं जवाबदार गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापस कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।